ॻोठ नबी बख़्श चंगड़ी जे रहवासियुनि औरतनि ऐं ॿारनि सां गॾु एहतजाज कंदे चयो त 3 साल अॻु जेकबाबाद जी रहवासियुनि फरीदा लाशारी अलाहदीन टंगड़ी साथ मीरपुर ख़ास जी अदालत में प्यार जो परणो कयो हो ऐं गुज़िरियल ॾींहुं हथियारबंद माण्हू जुदो पुलिस जी मदद सां असांजे घरनि ते काह करे फरीदा खे अगवा करण जी कोशिशि कई ऐं मुज़ामत खे छॾे संदसि सहुरे ॾेर खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे, शक आहे त असांजे माण्हुनि खे क़तल कयो वेंदो। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध, DIG मीरपुर ख़ास ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त संदन अगवा थियल वारसनि खे बाज़ाब कराए खेनि मुकमल तोहफ़ो फराहम कयो वञे। असांजा महिरबानी करे, असां ग़रीब आहियूं, असां केॾांहुं वञूं भला, न असांजो केरु अदालत कराइण वारो आहे, न को खाराइण वारो आहे, असां केॾांहुं वञूं था। असांजा उहे अब्बा असांजा खणी वियासीं, केॾांहुं वञूं था, असां वटि ज़ुल्म करे विया आहिनि, असांजा उहे आज़ाद थी वञनि। भाउ असांजे महिरबानी करो, असांजे इहे वकील जज असांजी ॿुधो भला, छो नथा ॿुधो? वज़ीर आज़म ॿुधायो था असांजी अदालत करो, भाउ महिरबानी करो, असांखे छॾाए ॾियो, असां ग़रीब आहियूं, असां मिसकीन आहियूं, केॾांहुं वञूं भला। ॿ मुंहिंजा काका हुया, हिकु मुंहिंजो भाउ हुयो, हुनखे ज़ोरी खणी ॿ पुलिस वारा ॿिया माण्हू हुया, 10-15 माण्हू हुया, हुनखे ज़ोरी खणी विया, असांखे मार धुके, असांजा बाला फाड़िया। मां पंहिंजी मर्ज़ी असांजी मदद करे वञा, असां ग़रीबनि जो केरु आहे, असांजो केर बि कान्हे। हाणे मुंहिंजो मुड़ुसु आहे हिकु, असांजो केर बि कोन्हे। पूरा केस करे ईअं घर में दौड़ंदा अचनि, बसि असांजा माण्हू ईअं खड़े पिया वञनि, उते माण्हू असांजा घुमाए छॾिया अथनि। माण्हू हाणे असांखे ज़ाहिर कोन था करनि। छोकिरी भले बि छोकिरी खे अची पुछो त छोकिरी असांजी ख़ुशी रज़ा ख़ुशी सां आई आहे। छोकिरी जा 2 ॿार आहिनि। कराची में बयानु कया अथनि, त मीरपुर में बयानु कया अथनि, त हैदराबाद में बयानु कया अथनि, पर असांजी अञा ग़रीबनि जी जान छॾनि कोन था। वॾेरा असांजी ॿुधनि ई कोन था, वॾेरा ॿुधनि था वॾेरनि जी। असीं ग़रीब कहिड़ो ॾोह कयो, असीं ग़रीबनि जी सरकार अदालत करे न त पोइ हाणे असीं केॾांहुं वञूं? असीं ग़रीब माण्हू, असीं बचनि खे खारायूं, मज़ूरी करियूं, बचनि खे खारायूं, किथे वठी वञूं? मुंहिंजो जेको घरवारो उहो मज़ूरी कंदो, खाराईंदो, उनखे त ॿधे खणी विया। मुंहिंजो पे अगवा करे खणी वञनि, असांखे धमकियूं ॾेई खणी वञनि। हीअ पुलिस जेका बि हिते जुॾे थाणे जी या मुलुस आहे, उन्हनि सां पैसा वरिता अथनि, त को बि पुलिस माना मोबाइल कोन हुई। 4 गाॾियूं हुयूं वॾियूं पेराडो, उन में मुंहिंजो बाबा, मुंहिंजो भाउ ऐं ॿियो मुंहिंजो चाचो, उहो बि गॾु खणी आया। उनखे एंट्री करे जुॾे थाणे में ॾेई आया वापसि। बाक़ी मुंहिंजो भाउ, मुंहिंजो पे अञा ताईं का बि ज़ाहिर कोन कई आहे पुलिस। अलाए केॾांहुं खणी आया आहिनि, सरदार आहिनि उते मारे छॾींदा। असांखे महिरबानी करे जज खे अपील करूं था, सरकार खे अपील करूं था, इमरान ख़ान खे अपील करूं था, असांजी महिरबानी करे वज़ीर आला साईं इहो महिरबानी करे असांजी साईं ॿुधनि। असां ग़रीबनि जी, असांखे जेके माण्हू असांजा अगवा करे खणी विया आहिनि, इहे असांजा छॾाया वञनि, आज़ादु थिया वञनि। असां ते कूड़ा केस अगवा जा लॻाया विया आहिनि।